अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो, छा शिरोज खान हाणे पंहिंजो बदिलो वठंदो साले वारनि खां, छा साल पंहिंजे भाउ गुंग जे मथां कावड़ कंदो या उनखे फुल इजाज़त ॾेई छॾींदो त तूं शिरोज खान खे ईअं बेइज़्ज़तो कंदो रहे। हारिस बिजार खान साले जी भेण बानो खे बुरी नज़र सां छो ॾिसंदो, उन जे ख़िलाफ़ छो सोचींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव शिरोज खान खे ॾाढो कावड़ हूंदो, हू पंहिंजे पीउ खां बि इहा ॻाल्हि लिकाईंदो, पंहिंजे पीउ खे इहा ॻाल्हि न ॾिसींदो। पोइ हू सोचे गुंगे लाइ अहिड़ो क़दम खणंदो जीअं गुंगे खे नुक़सान पहुचाए सघे। जीअं ई गुंगे खे नुक़सान पहुचाईंदो त पोइ वेरन जी वस्ती ड्रामे में झेड़ो वधी वेंदो। पोइ साला भेण खे उफ़ो नसंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो साला जी जेका मसात आहे उहा साले खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। चवंदो त गुंगो जेको आहे शिरोज खान जी वॾी बेइज़्ज़ती कई। साला चवंदो त मसात इहा तव्हां सही कयो, जेकॾहिं तव्हां उनजी बेइज़्ज़ती न कयो त पोइ हू आईंदा रोज़ वधंदो वञे। हर जाइ ते बानो जो नालो वात में हुजे सा, इहो तव्हां सही कयो। हाणे तव्हां इहो सोचे त पाण खे करणो छा आहे, छो जो हाणे शिरोज खान हाणे पाण खे सुख सां वेहण कॾहिं बि न छॾींदो। चिबड़ खान चवंदो त पुट अगरि जेकॾहिं शिरोज असांजे घर में दाख़िल थियो त पोइ ज़िंदा बि हितां वापसि कॾहिं बि न वेंदो, जो ग़लती हुनजी जी असांजे वारे छोकरनि जी न। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान बानो जे करे घणो परेशान हूंदो। हू हर बार सोचींदो रहंदो त छो न बानो खे हासिल करे वठां। ईअं बानो जे ज़रिए बिजार खान बि साले वारनि जो दुश्मन थी पवंदो। एॾे हिसाब सां वेरन जी वस्ती ड्रामो अॻिते वधंदो वेंदो। हाणे ईंदो पंहिंजे मदाई ते, मतलब त पंहिंजे झेड़ाई ते। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बहादुर खान खे बि इहा ख़बर पइजी वेंदी त गुंगो जेको आहे शिरोज खान जी वॾी बेइज़्ज़ती कई ऐं उनखे ॿनी में कुटे उनखे घर रवानो कयूं। पोइ खान बहादुर ॾाढो कावड़ में हूंदो, साले जे मथां कावड़ कंदो, चवंदो त मां हाणे इन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, इन्हनि खां इहो लॾो ज़रूरु खणाईंदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।